कमरदीन चांडियो नौजवान इतिहाद पारां गुज़रियल 7 सालनि खां बिजली बंदि हुजण ते अॼु खां जिदोजहद जी शुरूआत कमरदीन चांडियो जे मैन चौक ते थियल मेड़ाके खे निसार दाऊद चांडियो, अताउल्ला बिरोही, फरहान ज़फ़र चांडियो, इमरान खान चांडियो, नबी बख्श चांडियो, मक़सूद अहमद चांडियो पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त कमरदीन चांडियो ऐं आसपास जे केतिरनि ई ॻोठनि जी मुसलसल 6 सालनि खां बिजली बंदि आहे। जॾहिं त असांजे मुसलसल 84 महीना बिल ईंदा रहनि था। लाइनमैन अब्दुल हमीद गांगरो केतिरा ई दफ़ा लाइट बहाल करण जा आसरा ॾेई असां खां चंदो कराए लखें रुपया खाई वियो आहे, पर बिजली बहाल न थी सघी। असांजा बिल प्यारियल हुजण बावजूदि वापडा वारनि वटि बिजली बंदि करण जो को बि जवाज़ न आहे। असां SDO सां बि मिलिया आहियूं, उन्हनि अॼु टीम मोकिलण जी यकीन ॾियारियो, पर अॼु वरी सुभाणे जो आसरो ॾिनो वियो। असां वापडा अख़्तियारनि ते वाज़े था कयूं त असांजे ग़ैर क़ानूनी कटियल बिजली बहाल कई वञे, ॿी सूरत में असां बिजली जी अदा कयल बिलनि समेत सिंध हाई कोर्ट वेंदासीं।